जेको मार्च है वो हितां जे भोतार के निज़ाम सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ है। काचो सरदारनि जे हवाले कयो वियो आहे, भोतारनि जे हवाले कयो वियो आहे। हितां जा इदारा सभु तबाह करे छॾिया आहिनि भोतार सगोरनि। तेल कंपनियूं ऐं गैस कंपनियूं जेके आहिनि उन्हनि जा पैसा ई पंहिंजो प्रॉपर्टी सम्झी खाइनि पिया। हे रोडनि जी हालत ख़राबु लॻी पई आहे, इस्पतालुनि में दवा कोन्हे, कोई स्कूल हलनि कोन पिया, अमन अमान आहे कोन। हिते हिन एरिया खे हिननि झंगल जे कानून मुताबिक़ हलाइनि पिया ऐं ही हिकिड़ी दहशतगर्द माफ़िया आहे जेका हिन ते 15 सालनि खां विहारी वई आहे। उन माफ़िया खे हितां जो काछे जो आवाम जेको आहे उहो कंहिं बि सूरत में क़बूल करणु नथो चाहे ऐं उन ग़ुलामी मां निजात हासिल करण जे लाइ असां हिननि जो साथ ॾिनो आहे। सभु काछे जा माण्हू हज़ारनि जी तइदाद में असां भेनरूं ऐं भाउर जेके गॾु थिया आहिनि उन्हनि हिकिड़ो वाइदो ऐं वचन वरिजायो आहे अवामी पुरहत तहरीक ऐं पलीअ साहिब जे फ़िक्र जे बुनियाद ते त असां काछे जे माण्हुनि खे हिन ग़ुलामी वारे राज मां निजात ॾियाराईंदासूं। असीं नए सिरे हिन काछे जे अंदरि सियासी माहौल ठाहींदासूं। उन सियासी माहौल में अहिड़ी सूरत हाल पैदा कबी, उहा सूरत हाल जेका ज़िया सां टक्कर खाई सघे, जेका कंहिं डिक्टेटर सां टक्कर खाई, जेको टके टी पैसे वारा जेके भोतार ऐं क्रिमिनल आहिनि उन्हनि जे साम्हूं बीही सघे। त असां हिकिड़ो नओं रूह फूकियो आहे काछे जे अंदरि। हिन खां अॻु में असां जोही में एहतजाजी मार्च कयो, उहो तारीख़ी मार्च हुयो। हीउ जेको असांजो मार्च आहे इहो तारीख़ी मार्च आहे। हिन काछे जे अंदरि हिन क़िस्म जा मार्च जेके आहिनि इहे नई सुजागी जो पैगाम खणी आया आहिनि। अवामी पुरहत तहरीक उन नई सुजागी, उन नई सुबुह जी अज़ान जो ऐलान कयो आहे ऐं असीं इन अंदाज़ में जेकॾहिं हलियासूं त हिन काछे जे अवाम खे ग़ुलामी मां निजात ॾियाराइबो ऐं हीउ भोतार वरी हिननि अवाम जे साम्हूं कंध खणी हलण जहिड़ा न रही सघंदा।